सेवन मां के खबर दींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पावर शो सेवन मां सवें रैलियूं निकिरी जलसे गांव डिग्री कॉलेज सेवन पिंडाल ॾांहुं रवानी। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला जामशरो के सदर सैयद आसिफ अली शाह के सॾ ते सेवन के रिंद बिरादरी तरफ़ां रईस चनेसर रिंद ऐं कोरेजा बिरादरी तरफ़ां दरगाह हज़रत लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे लंगर खाने तां रैली कढी वई, जेका रैली सब्ज़वारी हाउस पहुती। हिन रैली में रिंद बिरादरी, कोरेजा बिरादरी और पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुननि शिरकत करे रईस चनेसर खान रिंद की अगवानी में जलसेगाह डिग्री कॉलेज सेवन ॾांहुं रवानी थी। उन मौके ते रिंद बिरादरी के अगवान राशिद अली रिंद और वसीम अहमद कोरेजो और साईं KB लाखो जिन सिंध प्रेस क्लब सेवन के सहाफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त जलसो थी रहियो आहे सैयद मुराद अली शाह साहब के मान में, जेको सैयद आसिफ अली शाह के तरफां जलसो रखियो वियो आहे। ही असांजी पंहिंजी रिंद बिरादरी आहे टोटल, जेका असां पंहिंजे तरफां जेको आहे वठो पिया आहियूं। ईअं ई शहर मां काफ़ी काफ़िला हर को पंहिंजी बिरादरी के हिसाब से साईं वारनि ते वठो पियो वञे। ऐं ॿिया असांजी कुझु कोरेजा बिरादरी आहे असांजी संगत साथ आहे जेका। कहिड़ो मैसेज ईंदो ऐं कहिड़ो हिन पिंडाल जे मुराद अली शाह जे मान में रखी वियो तक़रीर ऐं उन हवाले सां कहिड़ो पंहिंजी बिरादरी खे मैसेज ईंदो? जी, अॼोको जेको जलसो रखियो वियो आहे उहो दरअसल पावर शो के हिसाब से रखियो वियो आहे त जीअं सियासी मैदान मल्हाए सघिजे, जंहिंजे हिसाब सां सेवन में तो बिल्कुल तव्हांखे ख़बर आहे सब्ज़वारी सैदन जो को भी मट कोन्हे को। सॼी काफ़िलो जेको आहे सो ही सॼो संगत जो जिथां जिथां भी अचे पियो ही सब्ज़वारी सैदन सां साथ निभाइण मैदान मल्हाइण जे हिसाब सां निकितो आहे। ही लोकेशन आहे कॉलेज जे पुठे पासे खां जेको मेन ग्राउंड आहे क्रिकेट वारो, उते ही जेको आहे तो जलसेगाह जो स्टेडियम सजायो वियो आहे, जिते ही भरपूर रैलियूं पूरियूं रैलियूं आहिनि जेके भरपूर नमूने सां उते पुॼंदियूं। बिरादरी कोरेजा बिरादरी पाण में ॿधी आहे। ॿधीअ जो असां 8 तारीख़ ते बाइकाते तीर के ठपा हणी उनखे इंशाअल्लाह बाइकाते भरपूर सां खटराईंदासीं। मुखालिफ़नि खे ख़बर पए त आसिफ शाह जा माण्हू वेठा आहिनि ऐं वेठा रहंदा, इंशाअल्लाह ख़बर पइजी सां मुराद शाह सां हिकु यके जो इतिहाद जो मैसेज आहे तो वधि में वधि साईं सां शरीक थी ऐं असां शहज़ाद हैदर शाह ऐं आसिफ अली शाह जो मान मथां कंदासीं इंशाअल्लाह।